सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे मशवरे ते इलेक्शन कमीशन में पंजाब ऐं केपी जे मेंबर्स जी मुक़ररी करे छॾी। सदर पंजाब लाइ बाबर हसन ऐं केपी लाइ जस्टिस रिटायर इकरामुल्लाह खान जी मंज़ूरी ॾिनी। पंजाब जे गवर्नर जी मुक़ररी वारो तकरार बि ख़तम। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म जी एडवाइस ते बलीगुर रहमान खे पंजाब जो गवर्नर मुक़रर करे छॾियो। सदर आरिफ अलवी बलीगुर रहमान जे गवर्नर तौर मुक़ररी बाबति पहिरीं समरी ते एतराज़ वारियो हो। हल्फ़ बर्दारी तक़रीब सुभाणे थींदी। हिन वक़्तु माफिया मुल्क जी हुक्मरान बणियल आहे। सुप्रीम कोर्ट बि हिननि जे सिसिलियन माफिया जो हिस्सो नालो ॾिनो। बिना तैयारी जे इस्लामाबाद वञण सबबि फासी पियासीं। पिशावर में वकीलनि खे ख़िताब कंदे पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो त कानून जी हुक्मरानी ताईं मुल्क तरक़ी न कंदो। सिंध में 26 जून ते रिथियल मकानी चूंडुनि जो पहिरियों मरहलो मुलतवी थियण जा इम्कान वधी विया। सिंध हुकूमत ऐं पार्लियामानी पार्टीज़ पारां मकानी चूंडूं रोकराइण बाबति लिखियल ख़त एडवोकेट जनरल सिंध खे मिली वियो। सिंध जो एडवोकेट जनरल सिंध हुकूमत ऐं पार्लियामानी पार्टीज़ जो लिखियल ख़त सिंध हाई कोर्ट में जमा कराईंदो। पार्लियामानी पार्टीज़ ख़त में चयो आहे त असराइते ऐं बाख्तियार मकानी कानून ताईं मकानी चूंडूं बेमाना हूंदियूं। सिंध में मकानी चूंडूं ईंदड़ हुकुम ताईं रोकियूं वञनि। पीटीआई अखबार शाह महमूद कुरैशी चयो आहे त हमसा शहबाज आईनी तौर वॾो वज़ीर नाहे रहियो। हर इदारे खे पाकिस्तान जे मुफ़ाद में सोचणो पवंदो। हिक हथीअ जो मुज़ाहिरो न करणु घुर्जे। लाहौर में चौधरी परवेज़ इलाही सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह महमूद कुरैशी चयो आहे त असां पुरअमन एहतजाज कयो। चीफ जस्टिस जे हुकुम बाद कंटेनर्स हटाया विया। तासुर ॾिनो वेंदो आहे त पीटीआई मम्मी डेडी पार्टी आहे, पर 25 मई ते कारकुननि समूरियूं रंडकूं टोड़े साबित कयो त असां ताक़त बि रखूं था। चौधरी परवेज़ इलाही जो चवणु आहे त इहो वक़्तु परे नाहे जॾहिं इन्हनि जो ट्रायल थींदो ऐं असेंबलीज़ में थींदो। इन्हनि खे सज़ाऊं मिलंदियूं। ही सभु नौकरीअ मां फारिग थींदा। सिंध हाई कोर्ट पंजाब में मुबैना तौर पसंद जो पाणो कंदड़ कराची बासन शागिर्दियाणी दुआ ज़हरा खे पेश न करण ते वक्ती आईजी कामरान फज़ल खे हटाइण ऐं संदसि जाइ ते कंहिं अहल ऑफिसर खे मुक़रर करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत लिखत में हुकुम जारी कंदे चयो आहे त आईजी दुआ ज़हरा जी बाज़ियाबीअ बाबति हक़ीक़त जी उबतड़ रिपोर्ट पेश कई जेका रद्द करियूं था। MIT अदालती हुकुम नए मुक़रर थींदड़ ऑफिसर्स खे पहुचाए ऐं एस्टेब्लिशमेंट डिवीज़न बि राय ॾे त कामरान फज़ल उहिदे ते रहण जो अहल आहे या न। सिंध हाई कोर्ट पंजाब में पसंद जो पाणो कंदड़ कराची वासिन निमरा काज़मी खे शेल्टर होम उमाणे छॾियो। उमिरि जे तइयन लाइ मेडिकल कराइण जो हुकुम ॿुधणी दौरान पुलिस निमरा खे अदालत में पेश कयो। जस्टिस मोहम्मद इकबाल कलोड़े निमरा खां पुछो त तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो। निमरा वराणियो त 10हीं क्लास में पढ़ंदी आहियां। जस्टिस मोहम्मद इकबाल कलोड़े चयो त पोइ तव्हांजी उमिरि 18 साल खां घटि हूंदी। सिंध में कानून आहे त छोकिरी 18 साल खां घटि उमिरि में शादी नथी करे सघे। निमरा चयो त मुंहिंजी उमिरि पढ़ाईअ जे करे घटि लिखाई वई हुई। अदालत उमिरि जे तइयन लाइ संदसि मेडिकल कराइण जो हुकुम ॾेई ॿुधणी मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुल्क में अटे जे क़ीमतुनि में वाध जो सख़्ती सां नोटिस वठंदे लाॻापियल वज़ारतुनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। वज़ीर आज़म समूरे मुल्क में अटे जी क़ीमत हुकूमती ऐलान मूजिब बनाइण जी हिदायत कंदे चयो आहे त अवाम खे फुरण जी इजाज़त न ॾींदासीं। हुकूमत पारां मुक़रर कयल अघ ते अटे जो विकिरो यकीनी बणायो वञे। वज़ीर आज़म पारां फूड सिक्योरिटी सनत वारी वज़ारत ऐं लाॻापियल अमलदारनि खां अॼु ई अमल दरामद रिपोर्ट तलब।
महंगाई सेटल अवाम मथां बिजली किराइण जूं तैयारियूं। 1 जुलाई खां फी यूनिट में 8 रुपया वाध जो इम्कान। ज़रियनि मूजिब नेपरा अघनि में वाध बाबति बिजली विरहाईंदड़ कंपनीज़ जी दरख़्वास्तुनि ते ईंदड़ हफ़्ते फ़ैसिलो कंदी। बिजली जो फी यूनिट बुनियादी टैरिफ 16.5 रुपया खां वधी 24 रुपया थी वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त इमरान ख़ान ऐं ज़रदारी साहब जी ऑडियो लीक ते सही सम्झा थो। ॿिन्ही ऑडियो जी तरदीद नाहे कई। इमरान ख़ान कलमो पढ़ी चए त मलिक रियाज़ सां राब्तो नाहे कयो। हूअं बि हर मामले में इस्लामी टच ॾींदो आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त इमरान ख़ान हर सतह ते नाकाम थियण बाद सुप्रीम कोर्ट जो कुल्लो इस्तेमाल करण जी कोशिश करे रहियो आहे। उम्मीद कजे थी त अदालत पंहिंजो कुल्लो इमरान ख़ान खे इस्तेमाल करण न ॾींदी। मुंहिंजे ख़िलाफ़ बदनीयतीअ जी बुनियाद ते केस ठाहे वियो। 15 खां 16 माण्हू केस लाइ सिंध खां इस्लामाबाद ईंदा आहिनि। जेको ख़र्च अचे थो उहो नेब खां वसूल कंदासीं। सियासी पार्टीज़ खे पाण में झेड़ा ख़त्म करे असल मसला हल करण घुर्जनि। जेतिरो ज़ोर इक़्तिदार हासिल करण लाइ लॻायो पियो वञे उन जो अधु बि ज़ोर लॻाइनि त मसला हल थी वेंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सतर मिनला जा सहाफ़ियुनि मथां केस दाख़िल करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त कहिड़ो कारण आहे जेको हुकूमत में ईंदो आहे माज़ीअ जूं ॻाल्हियूं विसारे वेंदो आहे। गुज़िरियल हुकूमत में बलोच शागिर्दनि खे डंडा हया विया। हाणे बि इन्हनि जो को आवाज़ ॿुधण वारो नाहे। छा रियासत जी का ज़िम्मेवारी नाहे? हुकूमत खे अहिड़ो मैकेनिज़म ठाहिण घुर्जे जो कंहिं साफ़ीअ सां मसइलो थिए त हिक ई जॻह ते शिकायत दाख़िल कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हायर एजुकेशन कमीशन जे बहाली ऐं बजट में कटौती न करण जो हुकुम ॾेई छॾियो। वज़ीर आज़म नाणे खाते ऐं रिथाबंदीअ वारी वज़ारत खे हिदायतूं जारी कंदे चयो आहे त HEC खे बहाल कयो वञे ऐं उन जी बजट में का बि कटौती न थियणु घुर्जे। कमीशन जी बजट में गुज़िरियल 4 सालनि खां कटौती कई वई जंहिंसां आला तालीम ते नाकारी असर पिया। वज़ीर आज़म पारां आला तालीम प्रोग्राम जे अंगनि में मवाद सां गॾु उस्तादनि ऐं शागिर्दनि खे हर मुमकिन सहूलियतूं फ़राहम करण जी हिदायत। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इसराइल जो दौरो कंदड़ PTV जे एंकर खे बरतरफ़ कयो वियो आहे। एंकर ज़ाती हैसियत में इसराइल वियो खेसि ऑफ एयर पिणु कयो वियो आहे। जारी कयल बयान में मरियम औरंगज़ेब चयो त फ़लस्तीन जी हिमायत में पाकिस्तान जी पॉलिसी में का बि तब्दीली नाहे आई ऐं न ई ईंदी। फ़लस्तीन ते पाकिस्तान जी रियासती पॉलिसी वाज़ेह ऐं मुल्क जे बानी कायदे आज़म जे फ़रमान ते ॿधल आहे। पर ॾही वज़ारत बि वाज़े करे चुकी आहे त को बि वफ़द इसराइल नाहे वियो। बलोचिस्तान जे 32 ज़िलनि में थियल मकानी चूंडुनि में आज़ाद उम्मीदवारनि 1487 सीट्स ते कामयाबी माणे वरिती। JUIF 260 सीटूं खणी कामयाब। पार्टी पहिरें नंबर ते मौजूद। हुक्मरान जमायत बलोचिस्तान अवामी पार्टी 213 सीट्स ते कामयाबी हासिल करे ॿिएं ऐं नेशनल पार्टी 100 सीट्स जी कामयाबी माणे 3 नंबर ते मौजूद। पख्तूनख्वा मिली अवामी पार्टीअ जूं 88, BNP मैंगल जूं 79 ऐं पीपल्स पार्टीअ जूं 58 सीट्स। BNP अवामी 43, ANP 24 ऐं PTI 23 सीट्स खटे सघी। जमहूरी वतन पार्टी 18, मुस्लिम लीग नून 15 ऐं जमायत इस्लामी 70 सीट्स ते कामयाब करार। मुल्तान खां कराची वेंदड़ ज़िक्रिया एक्सप्रेस में कराची वासिन नारीअ सां रेल गाॾीअ जे अमले पारां इज्तिमाही ॾाढाई जो इंकशाफ। कराचीअ जे रवानगी महल औरंगी टाउन जी नारी सां सफ़र दौरान टिकट चेकर इंचार्ज ज़ाहिद ऐं संदसि साथियुनि ॾाढाई कई। नारीअ सां इज्तिमाही ज़ाती जो केस सिटी रेलवे पुलिस स्टेशन ते दाख़िल। नारी जिना अस्पताल मुंतकिल। FIR मूजिब मुतासिर औरत जा साहुरा मुज़फ़रगढ़ में आहिनि। औरत तलाक याफ़्ता आहे। पंहिंजे ॿारनि सां मिलण वई हुई। वापसी साणस इज्तिमाही ज़्यादती कई वई आहे। ॿ 2013 में NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब वारो एहतजाज। CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश। पुलिस खेनि रोके वरितो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त PST ऐं JST टेस्ट पास कई पर 9 साल गुज़रण बावजूद ऑफर ऑर्डर नाहिनि मिलिया। ऑर्डर न ॾिना विया त CM हाउस ॾाढो धरणो हयो वेंदो।
यामशोरो में सवात वासीअ जो कूड़ो डोमिसाइल ज़ाहिर थियण खां पोइ तालीम खाते ज़िले में पीएचडी ऐं जेएसटी टेस्ट पास 313 उम्मीदवारनि जा ऑफर ऑर्डर रोके छॾिया। लाॻापियल उम्मीदवारनि जा डोमिसाइल ऐं पीआरसी तस्दीक लाइ डीसी ऑफिस सुमाणिया विया। डीईओ यामशोरो मूजिब डोमिसाइल ऐं पीआरसी जी तस्दीक बाद कामयाब उम्मीदवारनि खे मासिरे जा ऑफर ऑर्डर ॾिना वेंदा। सिंध जे टिनी बैराजिस ते पाणीअ जी खोट बरक़रार, ख़रीफ जा पोखियल फसल बि मुतासिर थियण जो ख़दशो। पाणीअ जी खोट ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं आबादकारनि जा मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। काज़ी अहमद खां अवामी वर्कर्स पार्टीअ जो गुज़िरियल ॾींहुं निकितल पैदल मार्च सकरण पहुतो। पाणीअ ते कब्ज़ो नामंज़ूर जा नारा। सख़्त गर्मीअ में शालतीफ़ जे बेतनि जी गूंज में मार्च पंहिंजे मंज़िल नवाबशाह तरफ़ रवानो। पडीदन में सांघी शाख जे आबादकारनि जो धरणो, सख़्त नारेबाज़ी। और जब आए तो उन्होंने चीखना शुरू कर दिया, लड़कियों को मारना शुरू कर दिया, लड़कियों के साथ। सखर जी गुलाम मोहम्मद मर मेडिकल कॉलेज में प्रिंसिपल रफ़ीक मेमण जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सां बदकलामी ऐं धमकियुनि वारो मामलो जांच खां अॻु ई दॿिजी वियो। चीफ सेक्रेटरी पारां मामले जो नोटिस वठण बाद शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटीअ जी वीसी अनीला अवतार रहमान हिक आला सतही कमेटी जोड़ी हुई। कमेटी न जीएमसी सखर पहुती ऐं नई ॼाण वरिती। जांच खां अॻु ई मामलो ख़त्म कयो वियो। कमेटी सरबराह प्रोफेसर डॉक्टर सफ़दर शेख मूजिब कॉलेज जे प्रोफेसर फोन करे ॿुधायो त शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं प्रिंसिपल विच में मामलो हल थी वियो आहे। इन करे जांच जी ज़रूरत नाहे। लिखत में का बि शइ नाहे ॾिनी वई। प्रिंसिपल डॉक्टर रफ़ीक मेमण जे मुबैना बदकलामी ख़िलाफ़ कॉलेज जे बाइकॉट ऐं छिकताण वधण ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे हिक हाल में वाड़ियो वियो हो। राधण वेझो अघामाणी भरिसां कोठी खोखर वटि पोरियत जे कखाए घर खे बाहि। बाड़ी सड़ी फौत थी वई। अशफाक उर्फ लालू लाखेर जे घर खे बाहि लॻण सबबि बाड़ी फलक लाखेर सड़ी फौत थी। बाहि सबबि घर में पयल समूरो सामान बि सड़ी रख थी वियो। मुतासिर कुटुंब बेयारो मददगार वेठल। सोभोतेरो थाणे ते मुक़रर पुलिस अहलकार घर भरिसां हथियारबंदनि जे फायरिंग में शहीद। हथियारबंदनि जे फायरिंग में अहलकार जमील सहतो सख़्त ज़ख़्मी थी पियो। गिम्स अस्पताल नियंदे रस्ते में ई फौत थी वियो। पुलिस मूजिब अहलकार जो माइटनि सां ज़मीनी तकरार हलंदड़ हो। मामले जी वधीक जांच जारी आहे। ब्राज़ील में तूफ़ानी बरसातुनि खां पोइ ॿोॾ ऐं लैंड स्लाइडिंग तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 57 माण्हुनि जे फौत थियण जी तस्दीक़, केतिरा ई गुम थी विया। परॾेही ख़बरूं इदारे मूजिब ब्राज़ील जे उत्तर ओभर वारे इलाइक़े में तूफ़ानी बरसातुनि ऐं ॿोॾ सबबि हर पासे तबाही जा मंज़र आहिनि। 5 महीननि दौरान ब्राज़ील में चोथों भेरो ॿोॾ आई आहे।